Audio Jungle. Audio Jungle. जी नाज़रीन, ख़बर आहे तंगवानी वारे इलाइक़े मां तंगवानी जे ॻोठ मोहम्मद अमीन जाफ़री में पाणी ईंदे ई मूसा अलाहाबाद शाख जी पुल टुटी पई। ॻोठ शामराज जाफ़री, ॻोठ अमानला जाफ़री, ॻोठ मास्तर शादात जाफ़री, ॻोठ अली मुराद जाफ़री, ॻोठ नसरुल्लाह निंदवाणी, ॻोठ मीरल जाफ़री, ॻोठ पंजल मलिक, ॻोठ मास्तर गंजबख्श निंदवाणी समेत इलाइक़े जे नंढनि वॾनि ॻोठनि जो रस्तो हिक ॿिए खां कटिजी वियो ऐं ॿिए तरफ़ ॻोठनि जो रस्तो शहरनि खां बि कटिजी वियो। ॻोठाणनि हाजी वज़ीर जाफ़री, गुलहसन जाफ़री, शामराज जाफ़री, जब्बार निंदवाणी, गुलहसन निंदवाणी, शबीर मलिक, मुनवर चाचड़ ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त काफ़ी वक़्त खां पुल ज़बून हाली जो शिकार हुई। काफ़ी भेरा डीसी कशमोर कंदकोट खे पुल जी ज़बूनी हाल जूं शिकायतूं लिखत में ॾिनियूंसीं, पर पुल जी तामीर नो जो कमु न थी सघियो। अॼु शाख में पाणी ईंदे ई पुल धमाके सां किरी पई, जंहिंजे करे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो हिक ॿिए सां राब्तो कटण सां गॾोगॾु शहरनि खां बि राब्तो कटिजी वियो आहे। ॻोठनि आख़िर में वस वारनि खां जल्द पुल जे तामीर जो मुतालबो पूरो कयो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।